कराची जे जिनाह सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां हिकु उस्ताद पारां शागिर्दियाणियुनि खे मुबैना तौर जिनसी हिरासत करण ख़िलाफ़ जिनाह अस्पताल जे मेन रोड ते एहतजाज कंदे धरणो हयो वियो। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया शागिर्दनि जे एहतजाज बाद इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद खे मुअतल करे छॾियो। जांच कमेटी क़ाइम करे छॾी। जिनाह सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे तर्जमान मूजिब शागिर्दियाणी खे जिनसी तौर हिरासत कंदड़ लेक्चरार मंज़ूर कलवड़ खे मुअतल कयो वियो आहे। जॾहिं त यूनिवर्सिटी पारां वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। ॿिए तरफ़ यूनिवर्सिटी जे शागिर्दियाणियुनि पारां उस्ताद ते जिनसी ॾाढाई जो इल्ज़ाम हयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ सवें शागिर्दनि यूनिवर्सिटी जे गेट आड़ो धरणो हयो। शागिर्दियाणियुनि इल्ज़ाम हयो त उस्ताद केतिरनि ई शागिर्दियाणियुनि सां गैर अख़लाक़ी ॻाल्हियूं कयूं। आवाज़ उथारींदड़ शागिर्दियाणियुनि जे असाइनमेंट खे बार बार रद्द कयो वियो। शागिर्दनि जो चवणु आहे त जॾहिं BBA हेल्थ केयर जी हिकु शागिर्दियाणी उस्ताद ख़िलाफ़ आवाज़ उथारियो त खेसि धमकियूं ॾिनियूं वयूं। मुतासिर शागिर्दियाणी जो चवणु आहे त हू ख़ौफ़ज़दा हुई, पर हिमत करे पंहिंजी साथी शागिर्दनि खे सॼो वाक़ियो ॿुधायो, जंहिं ते शागिर्दनि उस्ताद ख़िलाफ़ एहतजाज कयो।